अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न सिंध जी वरहानी सिंध जी वहदत खे नुक़सान पहुचाइण वारी साज़िशुनि ख़िलाफ़ सिंधी अदबी संगीत शाख़ दौलतपुर सफ़न जी सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जी मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब पहुती, जिते शिरकत कंदड़नि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी रैली अदीबनि, शाइरनि, सियासी समाजी अॻवाननि, नौजवाननि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ शहरीन वॾी अंग शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि प्ली कार्ड बैनर खणी सिंध जी वहदत हक़नि जी हमायत नारा हनिया। उन मौक़े ते शरीफ़ अनड़, मुसाफ़िर लाखो, महबूब जोखियो, नियाज़ अनड़, महमद अली जोखियो बेन ख़िताब कंदी चयो त सिंध वक़्त तारीख़ी सक़ाफ़ती वहदत रखंदड़ धरती आहे, जंहिं जी वरहानी या वहदत खे नुक़सान पहुचाइण वारे कन्हनि बि क़दम खे सिंध जो अवाम कन्हनि बि सूरत क़बूल न कंदो। हुननि चयो त सिंध जी वसीलनि, ज़मीननि वहदत ते कन्हनि बि क़िस्म जे वार खे बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध जी वहदत क़ौमी हक़नि जी तहफ़्फ़ुज़ लाइ सिंध जो बाशिर अवाम, अदीब, शाइर, सहाफ़ी, सियासी, समाजी धुरियूं हर फोरम ते पंहिंजो पुरअमन आवाज़ बुलंद कंदियूं रहंदियूं। वधीक चयो त सिंध जी तारीख़, सक़ाफ़त, ॿोली, धरतीअ सां सिंध जी माण्हुनि जो जज़्बाती, तारीख़ी रिश्तो आहे, जंहिं खे कन्हनि बि साज़िश ज़रिए ख़त्म नथो करे सघिजे। हुननि हुकूमत खां मुतालिबो कयो त सिंध जी वहदत अवाम जे ख़दशनि खे नज़र रखंदे अहिड़नि समूरनि क़दमनि खां पासो कयो वञे, जेके सिंध जी माण्हुनि बेचैनी पैदा कनि। आख़िर एहतिजाज कंदड़नि सिंध जी वहदत, सलामती, क़ौमी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ जदोजहद जारी रखण जो अज़म वरजायो।